हैदराबाद में सिंधी विकीपीडिया पारां 2 ॾींहनि वारो तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। मुक़ररनि चयो त सिंधी विकीपीडिया ज़रिए नौजवान पंहिंजूं सलाहियतूं ऐं सक़ाफ़त खे पूरी दुनिया में मुतारिफ़ कराए सघनि था। रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ खोसो। हैदराबाद में सिंधी विकीपीडिया ऐं सिंधी विकीमीडिया पाकिस्तान पारां 2 ॾींहनि वारो तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे डॉक्टर नबी बश्क बलोच हाल में मुनक़िद वर्कशॉप में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल सहाफ़ियनि ऐं नौजवाननि पहुची ॼाण हासिल कई। तरबियती वर्कशॉप बाबति सिंधी विकीपीडिया जे ऑर्गेनाइज़र जोगी असद राजपर नाले वारे सहाफ़ी अज़ीज़ किंगराणी, शहीद अला बश्क यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर भाई ख़ान शर ऐं ॿियनि चयो त सिंधी विकीपीडिया ज़रिए लोक विरसे तोड़े अदब बाबति काफ़ी ॼाण हासिल करे सघिजे थी। इन प्रोग्राम जो बुनियादी तौर मक़सद जेको हो वो इहो हो त सिंधी विकीपीडिया ते ऐं उन खां पोइ सिंधी विकीपीडिया जे हवाले सां फोकलोर जेको जंहिंमें असीं लोक कल्चर जेको आहे या लोक जेको विरसो आहे उन सिलसिले में ॼाण ॾियणु आहे। असांजो सिंधी विकीपीडिया जो सोर्स अहिड़ो आहे जेको दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि में उन्हनि में शामिलु सिंधी ॿोली बि आहे। सिंध जी शख़्सियत, अदबी शख़्सियत, तारीख़ी शख़्सियत, सिंध जे माग मकाननि, सिंध जी तहज़ीब तमदुन जे बारे में सिंधी विकीपीडिया ते ॼाण मालूम करण जे लाइ उहा मौजूदु हूंदी ऐं उन्हनि जे बारे में तव्हांखे ॼाण उहा हासिलु थी सघंदी जेकॾहिं उहो सर्च कंदो गूगल या विकीपीडिया में। त ॿियो उनजो फोकलोर ऐं फेमिनिज़म जे हवाले सां जेको हिकिड़ी कॉम्पिटिशन हले पई थी दुनिया में, उन में जेको आहे सो कमु करण जे लाइ हिकिड़ी अवेयरनेस हुई। हिन जो हिकिड़ो त मक़सदु इहो हुयो त माण्हुनि खे विकीपीडिया जे हवाले सां नॉलेज ॾिजे ऐं सिख्या बि ॾिनी वञे। ॿियो हिकिड़ो इंटरनेशनल फ़ोटोग्राफ़ी जो इवेंट आहे विकी लव फोकलोर जे नाले सां, जेको 2019 खां शुरू कयो वियो आहे। हर साल फेबरवरी खां मार्च जा महीनो 2 महीना इहो दुनिया भर में हर मुल्क में थींदो आहे। हर मुल्क जे लोक सक़ाफ़त खे उनजो जशन मल्हाइण लाइ ऐं माण्हुनि खे फ़ोटोग्राफ़रनि खे इन में इनवाइट कयो वेंदो आहे त जेके उन्हनि वटि कल्चर फोक कल्चर जे हिसाब सां जेके तस्वीरूं वग़ैरह आहिनि उहे हिन कॉन्टेस्ट में मुक़ाबले में उहे विकीमीडिया कॉमन्स ते अपलोड करे सघनि था ऐं उन ते इनामात बि आहिनि। $100 खां $400 ताईं इनामात आहिनि। लोकल प्राइज़िस बि आहिनि जेके मां एज़ ए ऑर्गेनाइज़र मां उहे अनाउंस कया आहिनि। त हितां जो नौजवान खे उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई करे ऐं रिसोर्स वॾो ठाहिजे, रिसोर्स खे थोरो वधाए छॾिजे। त जीअं काफ़ी सब्जेक्ट्स आहिनि सिंध जे बारे में, त उन्हनि ते को फ़ोटोग्राफ़ी जूं कॉम्पिटिशन्स आहिनि या मुख़्तलिफ़ आहिनि, त उन में जीअं जेको हितां जो नौजवान आहे उहो उन में पार्टिसिपेट करे। त उन्हनि जे लाइ ट्रेनिंग प्रोग्राम हुई, ट्रेनिंग सेशन्स हुया ऐं तमामु लाभायता हुआ ऐं मुंहिंजे ख़्याल में तमामु घणा कम वारा हुआ। ऐं हिन तवसुत सां मां इहो चवंदुमि त सिंध जो जेको बि सॼो नौजवान आहे, जिथे बि हुजे, जेको बि अॼुकल्ह इंटरनेट मीडिया ते आहे, जिन वटि मुख़्तलिफ़ रिसोर्सिस आहिनि, इहे जेको मोबाइल फ़ोन जी मार्फत, एंड्रॉइड जी मार्फत, उन खां पोइ उन में एडिटर्स अची विया आहिनि काफ़ी, त उहे कुझु उहे शयूं अपलोड कनि जेके सिंध सां रिलेटेड आहिनि। ऐं फ़ोटोग्राफ़ी बि आहे, उहा बि जेका टिपिकल असांजे कल्चर खे रिप्रेज़ेंट करे, त उहे अपलोड कनि ऐं पाण खे रजिस्टर कराइनि। सिंधी विकीपीडिया खे सर्च कनि ऐं उन में पाण खे रजिस्टर कराइनि त जीअं असां पूरी दुनिया में इहो ॿुधाए सघूं त असांजी क़ौम सुजाॻ आहे ऐं काफ़ी नौजवान इन में कमु कनि था। 2 ॾींहनि वारे तरबियती वर्कशॉप दौरान मुक़ररनि पारां नौजवाननि खे सलाह ॾिनी वई त हू सिंधी विकीपीडिया ज़रिए पंहिंजी ॿोली तोड़े सक़ाफ़त खे सॼी दुनिया ताईं पहुचाइण लाइ अहम किरदारु अदा कनि। वर्कशॉप में सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ सहाफ़ियनि ऐं नौजवाननि खे शील्डूं बि ॾिनियूं वियूं। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।